तौर अगवा थी आहे। वारसन तरफ़ां एहतजाज कयो वियो। ॻोठ ख़ैरबा वासन सुगरा ज़ाल धणी बख़्श मुलगाणी जे वारसन पारां गढ़ी खैरो जैकबाद रोड ते एहतजाज कयो वियो आहे। वारसन जो चवणु आहे त गढ़ी खैरो रोड तां हथियारबंद हथियारनि जे ज़ोर ते सुगरा मुलगाणी खे अगवा करे विया आहिनि। जैकबाद जे मौलादा थाणे जी हद मां परिणल नारी मुबैना तौर अगवा थी वई। वारसन एहतजाज कयो आहे। ॻोठ खैरवा वासन सुगरा ज़ाल धणी बख़्श मुलगाणी जे वारसन पारां गढ़ी खैरो जैकबाद रोड ते धरणो हयो वियो, जंहिं सबबि रोड ते ट्रैफ़िक मुअतल आहे। वारसन जो चवणु आहे त गढ़ी खैरो रोड तां हथियारबंद हथियारनि जे ज़ोर ते शादीशुदा नारी सुगरा मुलगाणी खे अगवा करे विया आहिनि। जैकबाद जे मौलादा थाणे जी हद मां परिणल नारी मुबैना तौर अगवा थी आहे। वारसन गढ़ी खैरो जैकबाद रोड ते एहतजाज कयो। ॻोठ खैरवा वासन सुगरा ज़ाल धणी बख़्श मुलगाणी जे वारसन पारां गढ़ी खैरो जैकबाद रोड ते धरणो हयो वियो आहे। वारसन जो चवणु आहे त गढ़ी खैरो रोड तां हथियारबंद हथियारनि जे ज़ोर ते शादीशुदा नारी सुगरा मुलगाणी खे अगवा करे विया आहिनि। अब्दुल गनी खोसो का तफ़सील मालूम कयूं था। अब्दुल गनी वधीक आगाह कजो, शादीशुदा नारी खे अगवा कयो वियो आहे, वारसन एहतजाज बि कयो। जी बिल्कुल अमीर, जैकबाद जे मौलाना थाने जे हद खैरवा परिणल नारी जो आहे सुगरा मुबैना तौर अगवा थी वई आहे। अहिड़ो इतला जो आहे वारसन पारां जो आहे मौलाना पुलिस खे ॾिनो वियो, जॾहिं त वारसन पारां गढ़ी खैरो जैकबाद रोड खे जो आहे बंदि करे उते धरणो हयो आहे, जॾहिं त पुलिस वारदात वारे हंधि पहुची करे मुज़ाहिरनि सां ॻाल्हियूं करे रही आहे। इन हवाले सां सुगरा जे वारसन जो चवणु आहे त अणॼातल हथियारबंदनि जेको आहे शादीशुदा औरत जो आहे सुगरा जेको आहे घर अची रही हुई त हुनखे अगवा करे फरार थी आहे। जॾहिं त इन हवाले सां मौलाना थाणे SHO सां राब्तो कयो त हुन ॿुधायो त इन मामले जे बाबति जेको आहे नारी जे वारसनि सां ॻाल्हियूं थी रहियूं आहिनि, जॾहिं त उनखां पोइ मूंखे तफ़सील ॿुधायो वेंदो। वाज़े रहे त जैकबाद जे मौलाना थाणे में जेको आहे क़त्ल जे वारदातनि खां पोइ हाणे अगवा जा बि वारदात शुरू थी विया आहिनि, जॾहिं त पुलिस अञा त जेको आहे ख़ामोश तमाचे पढ़ण लाइ। जी अब्दुल गनी, महिरबानी तफ़सील ॾियण जे लाइ।